सिंध मुक़दस अक़ीदो ऐं ईमान आ। सिंध इंजील गीता ऐं क़ुरान आ। सिंध जीअरे मोए आ अजो अमन। पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन, पाण खे हाणे आज़ाद घुर्जे वतन। जिए सिंधु देश, जिए साईं जीएम सैद। अॼु 3 अगस्त ते यूनाइटेड नेशन पारां समूरी दुनिया में इंटरनेशनल डे फॉर इन्फोर्स्ड डिसअपेरेंस मल्हायो पियो वञे। यानी जिन भी माण्हुनि खे संदन मर्ज़ी ख़िलाफ़ ऐं ज़बरदस्ती रियासती इदारनि पारां खंभियो वियो आहे ऐं मिसिंग कयो वियो आहे, तिन सां इज़हार यकजहती करणु ऐं संदन आज़ादी लाइ अॼु समूरी दुनिया जा इंसाफ़ पसंद मुल्क, तबका, क़ौमूं, तंज़ीमूं ऐं फ़र्द खंभियल माण्हुनि जे हक़ लाइ आवाज़ बुलंद कनि पिया। असांजो ही एहतजाज भी इन ई सिलसिले जी कड़ी आहे। सिंध में मिसिंग पर्सन्स जी तारीख़ 50 सालनि खां भी मथे पुराणी आहे, जेका मेराण यूनिवर्सिटी जे प्रोफेसर अशोक कुमार खां शुरू थी सजाद चना ताईं हले पई। सिंध में इन्हनि जो शिकार अक्सर करे आज़ादी पसंद सियासी कारकुन आहिनि, जिन खे रियासती एजेंसियूं घर या रोड हलंदे खंभे पंहिंजे अकूबत खाननि में विझनि थियूं, जिते खेनि मुख़्तलिफ़ टार्चरनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उबतो लटकाइण, नक में चुन जो पाणी विझणु, नह कढणु, ओजागो कराइणु। रियासती इदारा आज़ादी पसंद सिंधी कारकुननि खे मारे मारे कॾहिं ज़हनी त कॾहिं वरी जिस्मानी तौर मफ़लूज करे छॾनि था, त कॾहिं वरी इन्हनि जा लाश तोहफ़ो करे मोकिलिया वञनि था। जहिड़ोक मुज़फ़र भुट्टो जो लाश, मक़सूद कुरैशी जो लाश, सलमान वदो, समीउल्लाह कलोड़ो, सजाद मरखंड, आमिर खावड़, अलाडिनो रायमो, नवाब रायमो, नियाज़ लाशारी, अनीस सूमरो, राजा डार बम्बरो, शकील खुआरो, परेल शाह, रोशन बिरोई, आसिफ पंवर, सरवेज पीरज़ादो, वाजिद लांगा, फ़हीम भुट्टो ऐं ॿियनि खे शहीद करे लाश क़ौमी तहरीक ॾिना विया। हिकु अंदाज़े मूजिबि सन 2002 खां वठी 2024 ताईं सिंध मां 5000 खां वधीक जीएसनि जे कारकुननि खे मिसिंग कयो वियो आहे, जेका सरासर इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हींअर बि ताज़ो 14 अगस्त ते मिसिंग कयल क़ौमी कारकुन जावेद मंगरे, ज़ाहिद चने, सांवल सिंधी ऐं आफ़ाक़ अब्बासी खे हैदराबाद पुलिस राति देर सां हाफ पिराई करे सिविल हॉस्पिटल हैदराबाद छॾे वई। जॾहिं त 19 अगस्त 2024 ते जीएसन फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी अॻुवाण गोरो सिंधी जमील शोरो जॾहिं इन्ही ज़ख़्मी क़ौमी कारकुननि सां मिली घर वञी रहियो हो त रस्ते ते रियासती दलालनि मथां हमिलो कयो ऐं हू ट्रामा सेंटर कराची जे ICU में वेंटिलेटर ते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे असां खां हमेशह लाइ विछड़ी शहीद थी वियो। हींअर बि अयूब कांदड़ो, मुर्तज़ा जुणेजो, इंसाफ़ दायो, सर्वेश नोहाणी, पठान खान ज़ोराणी, ज़फ़र चांडियो, एजाज़ गाहो, काशिफ ट्रगड़, सोहेल रज़ा भट्टी, मोहन मेघवाड़, शबीर कमराणी, डॉक्टर फ़तेह मोहम्मद, अलावदाय महर, उबैद मलिक, जावेद सिंघार, साजन मलिकाणी, यूसुफ शर, सजाद चना ऐं सामल सोलंगी समेत कुल 64 क़ौमी कारकुन हींअर ताईं गुम आहिनि। पाकिस्तान जे ॿियनि मज़लूम क़ौमुनि ते बि रियासती ॾाढ जारी आहे ऐं बलोचनि जा 22,000 क़ौमी कारकुन जबरी तौर गुम कया विया आहिनि। पश्तूननि जा 4,000 माण्हू गुम आहिनि।
जॾहिं त सराइकी गिलगिती ऐं कश्मीरी क़ौमी कारकुन भी वॾे अंग में रियासती इदारनि हथां गुम कया विया आहिनि। इन्फोर्स्ड डिसअपियरेंस जे आलमी ॾियारे ते जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट अपील करे थी यूनाइटेड नेशंस, एमनेस्टी इंटरनेशनल समेत आलमी ज़मीर खे त जबरी गुम कयल सिंधी, बलोच, पश्तून, सराइकी, गिलगिती ऐं कश्मीरी कारकुननि खे पाकिस्तानी इदारनि खां बाज़ियाब करायो वञे। जीअं सिंधु देश, जीअं साईं जीएम साहिब।